जी नाज़रीन, मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी आउं तव्हां सां गॾु हाज़िर आहियां। आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मिरपुर ख़ास डिवीज़न जे अंदरि केतिरे ई अरसे खां जेको कोरोना जी वायरस जॾहिं खां तेज़ी सां जेका वबा हले पई ऐं जेका ही कोरोना वायरस जेका टी लहर आहे ऐं इन में हुकूमत सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत पारां बार बार हिदायतूं ॾिनियूं पियूं वञनि। उन बावजूदि चाहे मिरपुर ख़ास हुजे, चाहे उमरकोट हुजे, चाहे टंडोलायर हुजे, चाहे थरपारकर हुजे, उन ते SOP ते बार बार ज़िले इंतज़ामिया, डिप्टी कमिश्नर, SSP, पाक फ़ौज जा जवान गश्त बि करे रहिया आहिनि। माण्हुनि खे हिदायतूं बि ॾियनि था, SOP ते अमल कयो वञे, मास्क बि विराया पिया वञनि, सैनिटाइज़र जे लाइ बार बार चयो पियो वञे ऐं उनजो इस्तेमालु कयो वञे। उन बावजूदि जीअं ईद वेझो अचे पई, इन दुकानदार ते ख़ासि तौर ते जेका वॾा वॾा कारोबारी मर्कज़ आहिनि उन्हनि ते तमामु वॾे तइदाद में रश आहे। अहिड़ी तरह तव्हांखे ॿुधाईंदो रहां त ताज़ो मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि हिकु गॾिजाणी थी जंहिंमें डिप्टी कमिश्नर पारां हिदायतूं ॾिनियूं वियूं त असिस्टेंट कमिश्नर खे जेके बि साइडनि जे एरियनि जे अंदरि होटलूं आहिनि या अहिड़ा के वॾा शॉपिंग सेंटर आहिनि उन्हनि खे बंदि कयो वञे ऐं माण्हुनि खे हिदायतूं ॾिनियूं वञनि त SOP ते अमल कनि। ऐं अहिड़े तरीक़े सां सभु ज़िले जे सभिनी असिस्टेंट कमिश्नर खे, चाहे मिरपुर ख़ासि हुजे, चाहे टंडोलायर हुजे, चाहे थरपारकर हुजे या उमरकोट ज़िलो हुजे, उनमें हिदायतूं त कयूं थी वञनि, मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे आवाम पारां जेको आहे SOP ते अमल करण लाइ बिल्कुलु तयारु न आहे। एतिरे ताईं जेको मास्क बि नथा पाइनि, सैनिटाइज़र जो को इस्तेमालु नथो कयो वञे। ऐं अहिड़ी तरह जेका ख़ासि तौर ते आउं तव्हांखे ट्रांसपोर्ट ॿुधाईंदो रहां त जेके गाॾियूं वञनि थियूं एतिरे ताईं जेके मिरपुर ख़ासि खां उमरकोट वञनि थियूं, मिरपुर ख़ासि खां सागड़ वञनि थियूं, मिरपुर ख़ासि खां हैदराबाद या कराची जेके वञनि थियूं, एतिरे ताईं आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गाॾियूं जेके बसूं आहिनि उन्हनि में अवर माण्हू वेठल हूंदा आहिनि, छतनि ते माण्हू वेठल हूंदा आहिनि, विच में जेके पुलिस पोस्टूं आहिनि उन्हनि सां जेके हुननि जी मेल जोल आहे, इन जे करे उहा गाॾियूं किरास कराइनि था। SOP ते बार बार इंतज़ामिया हिदायतूं करे थी, पर उन बावजूदि जेके ट्रांसपोर्ट बिल्कुलु ट्रांसपोर्टर SOP ते अमल नथा कराइनि, जंहिंजे करे कोरोना तमामु तेज़ी सां फैलिजी रही आहे। ऐं जॾहिं त सिहत खाते जे अमलदारनि सां असां बार बार ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि जो इहो चवणो हो त सभ खां पहिरीं जेको आहे आवाम खे घुरिजे त SOP ते अमल करे ऐं हीअ कोरोना वायरस जेका तमामु तेज़ी सां फैलिजी रही आहे, इन जो को बि इलाजु वग़ैरह न आहे। ऐं ख़ासि तौर ते आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हींअर ताज़ो जेका वैक्सीन आई आहे उन में जेके ॿारहाड़ियुनि जा जेके माण्हू आहिनि उहे बिल्कुलु उन्हनि जो रेशो तमामु घटि आहे। जेकर शहर जो पढ़ियल लिखियल माण्हू अचे थो, पर ॿारहाड़ी जे माण्हुनि जो अञा ताईं उहे ॻाल्हियूं ख़बर न आहे वैक्सीन में छा थींदो, कहिड़े नमूने लॻंदी, का मथां बीमारी न थी वञे। ऐं मुख़्तलिफ़ माण्हू ॻाल्हियूं करे रहिया आहिनि जीअं त उन्हनि खे का ख़बर न आहे। अहिड़ी तरह मिरपुर ख़ासि ज़िले जी सिहत जे हवाले सां तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदो हलां। हिन वक़्तु सिहत खाते पारां जेके असांखे अंग अखर ॾिना आहिनि उन में ज़िले में चयो वियो आहे त बेड 712 जेके आहिनि 712 बेड आहिनि जंहिंमें RHC, तालुके अस्पतालूं ऐं बेसिक हेल्थ सेंटर। ऐं जॾहिं त इहो चयो वियो आहे त कोरोना लाइ जेके बेड तयारु थियल आहिनि, जेके मरीज़ अचनि था उन्हनि लाइ 204 जेके असां बेड तयारु कया आहिनि। ऐं अहिड़ी तरह जेके मरीज़ जेके चयो पियो वञे त जेका पहिरीं लहर आई उनखां करे हिननि वटि जेको अंग अखर आहे उहो सिहत खाते उहो चयो पियो वञे त 28 जेको आहे असां वटि अंग अखर आहे। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मिरपुर ख़ासि डिवीज़न जे हेडक्वाटर जो शहर आहे जंहिंमें हिकु बि वेंटिलेटर न आहे। 11 वेंटिलेटर हुआ ऐं उहे सिर्फ़ु जेके हितां खां हैदराबाद खणाए विया उन खां पोइ वापसि न आया। सिर्फ़ु हिते इंतज़ामिया गॾिजाणियूं करे थी, सिहत खाते वारा गॾिजाणियूं कनि था, हिदायतूं जारी कनि था, अवाम ते वॾो प्रेशर ॾियनि था SOP ते अमल करियो, ऐं उन बावजूदि हिते को बि वेंटिलेटर मौजूदु न आहे। ऐं अहिड़ी तरह हिननि जो सिहत खाते वारनि जो चवंदो ऑक्सीजन असां जेको आहे 42 बेडनि ते लॻल आहे। 42 बेड जेके असांजा उहे तयारु आहिनि, जेको कोड़ मरीज़ ईंदो उन में रखंदासीं। 144 लाइ चयो वियो आहे त जेके घरनि में आइसोलेट आहिनि। ऐं अहिड़ी तरह जेके कोरोना आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 144 जेके घरनि में आइसोलेट आहिनि, अॼु ताईं पहिरीं लहर हुजे चाहे हीअ जेका टी लहर अचे, हिकु बि मरीज़ असां न ॾिठो आहे जेको हिननि वेही आइसोलेट सेंटर ठाहिया आहिनि उते को मरीज़ खे दाख़िल कयो अथनि। असांजे साम्हूं केतिरा ई अहिड़ा मरीज़ आया, उनखे चयो त वियो त तव्हां हिन जो इहो इलाजु आहे या त तव्हां हैदराबाद रेफर थियो। अगरि जेकॾहिं हैदराबाद रेफर थिए थो उतां खां वरी उन्हनि खे रेफर कराची लाइ करे था छॾनि। हिते सिर्फ़ु जेके कोरोना लाइ जेके भर्ती कयल डॉक्टर आहिनि उन्हनि जी हिकु लख रुपया पघार आहे, उहो सिर्फ़ु जेकॾहिं वैक्सीन हणनि पिया या उते जेके अस्पतालनि में वेठा आहिनि, मरीज़ को बि नथो, जेकॾहिं मरीज़ वञे थो उनजो को बि इलाजु नथो कयो वञे। चइनी ज़िलनि जी साॻी सूरत हाल मिरपुर ख़ासि ज़िले जी आहे, टंडोलायर ज़िले जी आहे, थरपारकर ज़िले जी आहे, उमरकोट ज़िले जी आहे, साॻी सूरत हाल आहे। उनमें वेंटिलेटर न आहिनि ऐं जेके मरीज़ अचनि था उहे वीचारा जेके निंधण कान या ग़रीब मिस्किन माण्हू अचे थो उनखे चयो थो वञे त हिनखे कोरोना न आहे, असांजा डॉक्टर हिन जो इलाजु कोन कंदा। अहिड़ी तरह असां राति जो हिकु मरीज़ लाइ जेकॾहिं कंहिं डॉक्टर खे फ़ोन कयो त उन्हनि जो चवणो त असांजो स्टाफ हिन जो इलाजु न कंदो, हिनखे हैदराबाद रेफर कयो, अधु कलाक जे अंदरि हू फोत थी वञो। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो जेके 28 डॉक्टर भर्ती थियल आहिनि उहे 1-1 लख रुपया पघार खणनि था। स्टाफ नर्सूं जेके आहिनि 60,000 पघार खणनि थियूं। 18 ॼणियूं जेके आहिनि
उहो भर्ती 18 ॼणियूं जेके उहो भर्ती थियल हेॾो वॾो स्टाफ आहे, सिहत खाते वटि हेॾो वॾो स्टाफ आहे, उन बावजूदि जेकॾहिं को मरीज़ वञे थो उहो सिर्फ़ु तड़पंदो रहे थो या जेके उहो जेको अलाह साईं खे प्यारो थी थो वञे, मगर हिते को बि कोरोना जो इलाज न आहे। सिर्फ़ु जेके चयो पियो वञे असां ऑक्सीजन लॻाए छॾिया आहिनि, हेतिरा बेड तयारु करे छॾिया आहिनि, ही RHC तालके अस्पतालूं, मगर किथे बि सहूलियत न आहे। कंहिं बि माण्हू खां अगरि पुछिजे थो त हू चवनि था कुझु बि कोन्हे, असीं ॾेखारियूं था डॉक्टरनि खे, को चवे थो नमूने आहे, को चवे थो ॿी का शइ आहे। मगर ताज़ो आऊं तव्हांखे 2-3 ॾींहंनि जे अंदरि रिपोर्ट ॾियां, जेके वारसनि पाण चयो आहे त असांजा जेके ही माण्हू कोरोना में मुब्तला थी आहिनि, सिर्फ़ु जेको 2 खां 3 ॾींहंनि या जंहिंमें काछले फार्म जो मशहूरु ज़मींदार हो अब्दुल हफ़ीज़ काछलो, इहो जेको कोरोना में मुब्तला हो ऐं उहो फोत थियो। अहिड़ी तरह जेको आहे अबू बकर पंवरो मिरपुखा जे तालके हुसैन बख्शमरी जो रहवासी, उहो कोरोना वायरस में फोत थियो आहे। ऐं जॾहिं त जुनेद अंसारिया, स्वरूप चंद जेको माली आहे, नरेश कुमार महेश्वरिया, सोढो पंवरा ऐं इन खां अलावा खोड़ सारा जेके ॿिया आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु जेके साह में तकलीफ़ हुई ऐं ज़ाहिरा वारिस त इहो कोन चवंदा त हिनखे कोरोना वायरस हुई, मगर उन्हनि खे साह में तकलीफ़ हुई। डॉक्टरनि जी इहा दावा हुई त जेकॾहिं इन्हनि खे जेका कोरोना वायरस हुई जंहिंजे करे फोत थियनि, हिन वक़्तु असीं ॾिसूं पिया फोतगिन जो तमामु तइदादु घणो आहे, मगर असांजे डिवीज़न में के बि सिहत जे तरफ़ां का बि सहूलियत वग़ैरह न आहे। हिकु वेंटिलेटर बि न आहे, जेके वेंटिलेटर हुआ उहो बि सिंध हुकूमत खणाए हैदराबाद जे हवाले करे छॾिया, मगर असां वटि को वेंटिलेटर कोन्हे। सिर्फ़ु ज़िले इंतिज़ामिया जो गॾिजाणियूं थियनि थियूं, उन में इहा दावा कई थी वञे त असां वटि सभु जेको आहिनि सिहत खाते पारां इमरजेंसी लॻाए छॾी आहे, असां सभु जेके आहिनि बंदोबस्तु कया विया आहिनि, मगर को बि बंदोबस्तु कोन्हे। हिन सॼनि मामलनि जे हवाले सां असां सां गॾु अॼु जेको मिरपुखास जो डिप्टी कमिश्नर सलामत अली मेमण, उमरकोट जो डिप्टी कमिश्नर नदीम रहमान मेमण, उन खां अलावा टंडोलार जो डिप्टी कमिश्नर रशीद अमन ज़रदारी, इहे मौजूदु आहिनि। उन खां अलावा सिहत खाते जा जेके अमलदार पिण हिन प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजी मिरपुखास डिवीज़न जी जनरली छा सूरत हाल आहे। उन हवाले सां हींअर असां गॾु मौजूदु आहे DC सलामत अली मेमण जेको मिरपुखास जो डिप्टी कमिश्नर आहे, उन खां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उनजो छा चवणो आहे। सलामत साहब, सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे हिन प्रोग्राम में टाइम ॾिनो। तव्हां इहो ॿुधाइजो त कोरोना SOPs ते SOP ते केतिरे क़दुरु अमल करायो वियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्तु कहिड़ी हिकमत अमली कई वई आहे कोरोना वायरस जेका तमामु तेज़ी सां फैलिजी रही आहे, ऐं हुन तव्हां जेको SOP ते अमल कराइण लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं तव्हांजो शुक्रिया जो तव्हां आयो ऐं अपडेट वठण जे लाइ। SOP जे हवाले सां जेके असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां SOPs मिलियल आहिनि गवर्नमेंट ऑफिसनि जे तरफ़ां, त उन हिसाब सां ॾिसिजे त सची ॻाल्हि तव्हां सही आहे त माण्हुनि में अमल करण जो तमामु रेशो घटि आहे। गुज़िरियल हफ़्ते बि असां आर्मी असां सभु गॾु निकिता हुआसीं त अमल थिए, पर वरी बि असां 2 दफ़ा निकिती आहियूं, पर माण्हुनि में 25% रेशो अहिड़ो आहे जेको अमल करे थो, बाक़ी ज़ोरी कुझु ज़बरदस्ती करणी पए थी, कुझु सख़्ती करणी पए थी, इन हला सां उन हिसाब सां। बाक़ी हाणे होटल्स वग़ैरह ॿिया जेके बि आहिनि या मार्केट्स या हफ़्ते में 2 ॾींहं बंदि सन OCP जे हवाले सां, त उहे असां मार्केट बंदि रखायूं था। बाक़ी असां वटि कोरोना जे हिसाब सां जेके बेड्स वग़ैरह असां रिज़र्व कया आहिनि, त असां वटि DHQ हॉस्पिटल में या अपना मोहम्मद पंहिंजो प्राइवेट मेडिकल कॉलेज आहे, या अपनी पंहिंजी सिविल हॉस्पिटल आहे, असांजा 2 टाउन पंहिंजे तलक हॉस्पिटल्स आहिनि, 5 RHCs आहिनि, त इन्हनि में मिलाए टोटल 256 बेड्स असां रिज़र्व कया आहिनि। उन्हनि में असां वटि 30 बेड्स अहिड़ा आहिनि जिन ते ऑक्सीजन अवेलेबल आहे। इन खां अलावा असां ॿियनि में पंहिंजो डेंटल कॉलेज आहे या ॿिया प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि, उन्हनि खे बि असां इहो लिखियो आहे त उहे पंहिंजे तरफ़ां रिज़र्व कनि त जेका ख़ुदा न ख़ास्ता का अहिड़ी लहर वधी थी वञे। सलामत साहब, तव्हां ॿुधाइजो ज़िले में क़ाइमु आइसोलेशन वार्ड में केतिरा मरीज़ दाख़िल आहिनि, कोरोना बाबति मजमूई सूरत हाल छा आहे मिरपुखास ज़िले जी? सर, रेशो 3 ॾींहं अॻे रेशो तमामु वधी वियो, 6.6 जो रेशो वधी वियो हो, पर अल्लाह साईं जो शुक्र आहे त हींअर असांजो करंट रेशो जेको कल्ह जो रेशो असां वटि वञी बचियो आहे उहो 1.6, अल्लाह साईं जी महिरबानी त इहो रेशो तमामु घटिजी वियो हलियो आहे। हिते असां वटि जेके बि 17 ॼणा असां वटि चोरी बि थिया हुआ, जिन खे घरनि में आइसोलेट कयो आहे, 3 मरीज़ अहिड़ा आहिनि जेके कराची जे हॉस्पिटल्स में आहिनि। जेको ॿुधाए त पाण उन कराची जे हॉस्पिटल्स में हलिया विया आहिनि। हिकिड़ो ICU में आहे, 2 आउं सम्झां थो त हाणे कुझु ठीकु थी विया आहिनि, अल्लाह साईं वधीक ख़ैरु कंदो। बाक़ी जेको वैक्सीनेशन जे हवाले सां असां वटि जेके वैक्सीनेशन आई हुई हिते पंहिंजो डिस्ट्रिक्ट जे हवाले सां, उन में 21,150 जी वैक्सीनेशन आई, 17,821 असां उन में यूटिलाइज़ करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे। 3,829 अञा वाइल्स असां वटि डोज़िस बचनि था। इन खां अलावा ॿियो असां रिक्वेस्ट माण्हुनि खे इहा बि कई हुई त तव्हां जल्द खां जल्द इहा पहिरियों डोज़ तव्हां मुकमल करायो। अल्लाह साईं जी महिरबानी इहा थी आहे जो हाणे माण्हुनि में इहा शइ अची वई आहे त रश हाणे असां वटि वैक्सीनेशन जी वधी आहे। बिल्कुलु
सर हींअर ईद वेझो अचे पई, असीं ॾिसूं पिया माण्हुनि जी वॾे तइदाद में रश थिए पई, ऐं जॾहिं खां पाक आर्मी जा जवान आया आहिनि, ऑफिसर आया आहिनि, ऐं उन खां अलावा तव्हां पाण हूंदा आहियो जर्नली विज़िट ते, उन खां ॾिसूं पिया कुझु न कुझु त अमल थियो आहे। पहिरीं खां जेको आहे वधीक अमल थियो आहे। हाणे कुझु न कुझु माण्हुनि मास्क बि पाता आहिनि, पर तव्हां हिन वक़्तु हाणे जेका ईद अचे पई असीं ॾिसूं पिया उन में तमामु वधीक रश थिए पई, उन में तव्हां कीअं अमल कराईंदव? ईद जो टाइम आहे, लाज़िम बाज़ार में रश रहे थी, बहिराड़ी में घणी रश रहे थी, पर हाणे लॉकडाउन जो माण्हू ॿुधी त हाणे जेको लॉकडाउन थिए थो त माण्हुनि जी वधीक थोरी रश वधी वई आहे त असां ईद जी ख़रीदारी करे वठूं। पर हाणे लाज़मी ॻाल्हि आहे जेकॾहिं गवर्नमेंट जे तरफ़ां नोटिफिकेशन अञा असां नोटिफिकेशन पहुतो न आहे, जे गवर्नमेंट जे तरफ़ां असां नोटिफिकेशन पहुचे थो त लाज़मी ॻाल्हि आहे असां हुन ते अमल कराईंदासीं। जेकॾहिं लॉकडाउन ठीकु आहे 16 ताईं कनि था त बिल्कुलु असां हुन ते अमल कराईंदासीं इंशाअल्लाह। पर ज़िले जे अंदरि हिन वक़्तु ताईं जिन बि SOP जी भञकड़ी कई आहे उनजे ख़िलाफ़ु कहिड़ियूं तव्हां कार्रवायूं कयूं आहिनि? न बिल्कुलु इहो आहे, असां डेली बेसिस ते असांजा असिस्टेंट कमिश्नर्स निकिरनि था, ऐं तव्हां बि ॾिठो हूंदो त असांजे असिस्टेंट कमिश्नर साहिबु आहे, हिन खां अलावा ॿिया पंहिंजा AC साहिबु आहिनि, शुजाबाद जा AC जेके ॿाहिरि असांजे हैदराबाद मीरपुर ख़ासि रोड ते जेके होटल्स आहिनि जेके राति जे टाइम ते खुलंदा उहे टोटल असां सील कराए छॾिया आहिनि। इन खां अलावा शहर में बि जीअं होटल्स असां वग़ैरह बंदि कराया, फाइन जो सिस्टम असांजो डेली जे हिसाब सां हले थो। ऐं सम्झा थो त असांजे डिवीज़न में डेली जेका बेसिस ते असांजी वञे पई रिकवरी जेका असांजी फाइन जी डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि सभ खां वधीक वञे थी। ऐं पंहिंजो कमिश्नर साहिब जो बि चवणु इहो त CS साहिबु अप्रिशिएट कयो आहे, चीफ सेक्रेटरी साहिबु मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट खे, त हुनजो जेको सील करण जो रेशो या इम्प्लीमेंट कराइण जो रेशो जेको मीरपुर ख़ासि ज़िले जो आहे डिवीज़न में सभ खां बहितर आहे। सर SOP ते अमल करण लाइ ज़िले इंतिज़ामिया खे कहिड़ियूं मुश्किलातूं अचनि पियूं? छाजे करे त हिन वक़्तु ईद जो टाइम आहे, हर माण्हू चाहे थो त वञी शॉपिंग करियां, ऐं ईअं ई वरी जेकॾहिं ॿाहिरां खां माण्हू अचनि पिया, ट्रांसपोर्ट आहे, ऐं उन्हनि में तमामु घणी रश हूंदी आहे, जीअं असीं बस अॾनि ते वञूं था तमामु घणी रश हूंदी आहे। साईं मुश्किलात ॿियो त हाणे असांखे बि अहिड़ो फेस करणो कोन्हे, पर आवाम जे तरफ़ां जेको रिस्पॉन्स नथो मिले ऐं बार बार सख़्तियूं करण जे बि, ऐं दुकान सील करणु, होटलूं सील करणु या पंहिंजो एतिरो अमाउंट जो फाइन हणणु, इन खां पोइ बि माण्हुनि में जेको रेशो उहो घटि आहे। सख़्ती करणी पए थी, किथे सख़्ती करणी पए थी। असांजा ट्रेडर्स एसोसिएशन वारा वरी हिननि शयुनि जा एतिराज़ कनि था त फाइन थियनि था, होटलूं या असांजा दुकान बंदि थियनि था, पर इहो नथा सोचनि त आया हिन जो नुक़सानु या खोले वेठा आहिनि या हिते रश करे वेठा आहिनि त हिन जो नुक़सानु केतिरो आहे। इन जे लाइ कल्ह असांजी ट्रेड एसोसिएशन जी मीटिंग्स थी, उन में बि असां हुनखे रिक्वेस्ट कई आहे त जेके SOPs गवर्नमेंट जे तरफ़ां ॾिनल आहिनि उन्हनि ते तव्हां पाण अमल करायो, न त लाज़मी ॻाल्हि आहे असां सख़्ती सां अमल। सलामत साहब तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां डिप्टी कमिश्नर सलामत मेमण जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुन पिणु इहो चयो आहे त मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि असां एतिरियूं वॾियूं कोशिशि कयूं, उन बावजूदि हिन वक़्तु सिर्फ़ु 25% जेको अमल माण्हू जेके अमल कनि था, बाक़ी जेको माण्हू अमल नथा कनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं ताईं जे दावा हुई त 256 बेड जेके आहिनि असां जेके रिज़र्व कया आहिनि, 30 बेडनि ते जेको आहे असां ऑक्सीजन लॻाए छॾी आहे। ऑक्सीजन जी हिननि जी दावा इहा आहे त असां ऑक्सीजन त लॻाई आहे, मगर असीं ॾिसूं था को बि माण्हू जेकॾहिं वञे थो इस्पतालनि जे अंदरि उनखे दाख़िल बिल्कुलु नथो कयो वञे, उन्हनि खे हैदराबाद या ॿियनि शहरनि ॾांहुं रेफर कयो थो वञे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ इसी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ इसी तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। जी आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कोरोना जी सूरत हाल जेका आहे मीरपुर ख़ासि डिवीज़न जी, जंहिंमें डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि सलामत अली मेमण तफ़सील सां जेका ॻाल्हि ॿोल कई, हुनजो चवणो त असां बार बार कोशिशूं करियूं पिया। पाक आर्मी जा जवान जॾहिं खां बि आया आहिनि, उन खां अलावा रेंजर्स जे एहलकारनि, पुलिस रोज़ाना जेकॾहिं वेंदी आहे, उन बावजूदि माण्हू जेका ख़बर न आहे छाजे करे अञा ताईं सिर्फ़ु 25% जेको अमल कनि था। अहिड़ी सूरत हाल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमरकोट जी आहे। जेकॾहिं अॼु असां ॾिठो त मीरपुर ख़ासि खां उमरकोट जेकॾहिं ट्रांसपोर्ट वञे थी त उन में डबल माण्हू वेठल आहिनि, छतनि ते माण्हू वेठल आहिनि। इहो इन करे जो विच में जेके बि पुलिस पोस्टूं आहिनि उन्हनि सां उन्हनि जी एतिरी त सेटिंग आहे जो उहो उन्हनि खे छॾे ॾींदा आहिनि। को बि उन ते SOP ते अमल न पियो कराए वञे एतिरे ताईं, जेसि ताईं इहे बसूं चालान न थींदियूं, जेसि ताईं ट्रांसपोर्ट बंदि न थींदी, तेसि ताईं जेको SOP ते अमल थियणु बिल्कुलु नाकाफ़ी आहे। एतिरे ताईं असांजे माण्हुनि खे ख़बर न छाजे करे, हिकु त रुॻो मास्क पाइणो आहे उहो बि नथा पाइनि, जेको सैनिटाइज़र आहे उहो बि नथा लॻाइनि। वरी जेकॾहिं विच में पुलिस जूं जेके पोस्टूं आहिनि उन में तक़रीबन इहे शिकायतूं अचनि थियूं त जेके उहो बसनि वारनि खां पैसा वठी छॾनि था। हर पोस्ट जेकॾहिं ट्रांसपोर्ट पैसा ॾींदा आहिनि, उन करे गाॾियूं विचां जेकॾहिं कंहिं बि रोड ते जेकॾहिं उमरकोट वञनि था
कंहिं रोड ते जेकर पुलिस पिकट आहे या जेकर उते ॿिया के जवान बीठल आहिनि त वरी विच में मुतबादिल रोड उन पासे हलिया था वञनि। इन जनरली सूरत जे हवाले सां हिन वक़्त सां गॾु जेको मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीम रहमान मेमण, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उमरकोट जी जनरल छा सूरत आहे। नदीम रहमान साहब, सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे हिन कोरोना वायरस जी तमामु तेज़ी सां जेका वबा फैलिजी रही आहे, जेका टी लहर आई आहे, उन में जेको आहे तमामु घणो तव्हां ज़िले इंतज़ामिया पारां कोशिशूं करियो पिया, असिस्टेंट कमिश्नरनि खे बि तव्हांजूं हिदायतूं ॾिनल आहिनि, उन बावजूदु ख़बर न आहे छाजे करे माण्हू SOP ते अमल नथा कनि। हिकु त ईद अची वई आहे जंहिंजे करे हर माण्हू चाहे थो त आऊं शॉपिंग करियां, हुनखे को बि ख़ौफ़ न आहे। एतिरे ताईं जेके वैक्सीन लॻाइण जे लाइ चइजे थो त वैक्सीन में असांजी ॿाराड़ी तबिको तमामु घटि, हुते रेशो तमामु घटि आहे, शहर जा माण्हू वञी हणाए था अचनि, उहे बि चंद, मगर एतिरो जीअं असीं ॾिसूं पिया जेॾी लहर जेका तमामु तेज़ी सां आहे, पर ओतिरो माण्हुनि में ख़बर न आहे छा रुझान आहे हिन वक़्तु। ऐं इहो तव्हांखां पुछंदासीं जी नदीम रहमान साहब, तव्हां इहो ॿुधाइजो ज़िले उमरकोट जी कोरोना जी मजमूई सूरत हाल कहिड़ी आहे ऐं SOP ते अमल करण लाइ कहिड़ा क़दम तव्हां खया विया आहिनि। जैसे उमरकोट जे बारे में SOPs जो तालुक़ु आहे या कोरोना जो जेको फैलाव आहे या वधाव आहे उन जो तालुक़ु आहे त असां वटि पोएं साल खां ई वबा जो जेको आहे दौरु शुरू थियो हो ऐं तमामु उनखे सीरियसली असां इनखे पंहिंजो चेक बि रखियोसीं त अहिड़े क़िस्म जी का शइ न थिए जेका असां उनखे पूरे न पइजी सघूं। त हेसि ताईं जेके असां वटि टेस्ट जेके कंडक्ट थिया आहिनि डिस्ट्रिक्ट जे अंदरि, उहे 66,000 खां मथे कोविड जा टेस्ट थी चुका आहिनि, जंहिंमें तक़रीबन कोई 1900 जे क़रीब असां वटि पॉज़िटिव केसिस डिटेक्ट थिया आहिनि। हींअर जेके असांजा एक्टिव केस आहिनि उहे तक़रीबन 350 जे क़रीब आहिनि। असांजी कोशिशि इहा ई आहे त वधि खां वधि पंहिंजो जेको आहे अवेयरनेस कैंपेन हलाए माण्हुनि खे पंहिंजनि घरनि ताईं महदूद कयूं। असांजी कोशिशि इहा बि आहे त माण्हुनि खे असां SOPs जे बारे में आगाही ॾींदा रहूं ऐं उन्हनि खे इहो चऊं त हू पंहिंजा मास्क हर वक़्तु पंहिंजो पाइनि ऐं ग़ैर ज़रूरी तौर ते शहरनि में न अचनि। इन खां अलावा गवर्नमेंट जे तरफ़ां जेको टुकनि जो जेको आहे कोविड जो, उहो बि सिलसिलो शुरू थी चुको आहे। शुरू में असांखे कोई 5,500 जे क़रीब टुका जेके आहिनि उमरकोट खे मिलिया हुआ, जेके हाणे तक़रीबन अलमोस्ट पूरा थी चुका आहिनि। असांखे नई खेप जेका आहे उहा अॼु ॾींहुं ताईं पंहिंजो जेको आहे पहुचण जो इम्कानु आहे ऐं अॻियां हली इहो सिलसिलो जारी आहे। रजिस्ट्रेशन जो सिलसिलो बि जारी आहे। हाणे 40 सालनि खां मथे जे माण्हुनि खे जेके आहिनि उन्हनि जा टुका बि हलंदड़ आहिनि। हेल्थ केयर जेके असांजा यूनिट आहिनि उहे प्रॉपरली टेकअप कनि था पिया हर सिचुएशन खे बहितर खां बहितर करण जी। ऐं असांजी कोशिशि इहा आहे त SOPs खे वधि खां वधि पंहिंजो जेको आहे माण्हुनि खे पाबंद कयूं। हींअर असां सां गॾु पाकिस्तान आर्मी बि आहे, एडमिनिस्ट्रेशन जा माण्हू, पुलिस जा माण्हू, असां सभु गॾिजी करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं ऐं असांजी कोशिशि इहा आहे त कंहिं बि तरीक़े सां उमरकोट ज़िले जे अंदरि इन जो फैलाव घटि में घटि हुजे ऐं इनखे हर वक़्तु रुकावट बणिजी करे असां मुंहुं ॾियूं। सर, हुकूमत जे तरफ़ां जेको ऐलानियल आहे जेको लॉकडाउन जे हवाले सां, उन ते ज़िले इंतज़ामिया पारां अमल करण में कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? तव्हां ॾिसंदा हूंदो त असांजी कोशिशि इहा आहे त हींअर पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान रेंजर्स ऐं सिंध पुलिस उहे गॾिजी करे पंहिंजो जेको आहे माण्हुनि खे सुध बि ॾियनि पिया, उन जे बारे में आगाही बि ॾियनि पिया ऐं पंहिंजो असां SOPs जे तहत जेकॾहिं को वायोलेशन थिए थी उन जे ख़िलाफ़ु एक्शन खणी उन्हनि ते फाइन बि इम्पोज़ कयूं था। छा आहे जो माण्हुनि जा कमकार आहिनि, मज़दूर आहिनि, उहे पंहिंजी मज़दूरी बि कनि था, दुकानदार मौजूदु आहिनि। उहो जेको बि SOPs जे तहत जेके 2 ॾींहं त मुकमल लॉकडाउन आहे, उन जे दौरान सवाइ ग्रॉसरीज़, फ्रूट ऐं भाॼियुनि जे बाक़ी सभु दुकान 2 ॾींहं जेके आहिनि जुमो ऐं आचर उहे बंदि रहंदा। इन खां अलावा गवर्नमेंट जेके ईद जे मोकिलनि वारा जेके 8 ॾींहं आहिनि उन ते बि पाबंदी लॻाए छॾी आहे ऐं उन में बि सिर्फ़ु ग्रॉसरीज़, बेकर्स, खीर ऐं पंहिंजो जेको आहे उन सां मुतलका जेके बि एसेंशियल कमोडिटीज़ हूंदियूं जंहिंमें मेडिकल स्टोर्स बि अचनि था उहे खुलियल रहंदा, ॿिया मुकमल तौर ते दुकान बंदि रहंदा। हिन जो इलाज ई इहो आहे त जेतिरो माण्हुनि जी इंट्रैक्शन घटिबी ओतिरो ई हिन में बहितरी ईंदी। सर, उमरकोट ज़िले जे अंदरि तव्हां ॿुधाइजो त आइसोलेशन वार्ड केतिरा क़ाइमु आहिनि ऐं सहूलियतनि जे हवाले सां उते कहिड़ियूं उन्हनि में सहूलियतूं आहिनि? हींअर जेका पॉलिसी आहे उहा आइसोलेशन सेंटर असां पोएं साल जेके आहिनि उहे स्टेब्लिश ज़रूरु कयासीं।
उन में मुख़्तलिफ़ तालुक़नि में बि ऐं हिकिड़ो मेन आइसोलेशन सेंटर असां क़ाइमु कयोसीं हिते उमरकोट शहर में, जंहिंमें 150 बेड असां पंहिंजो कयोसीं। हाणे वारी जेका पॉलिसी जे तहत असांजी कोशिशि इहा ई आहे त जेके बि माण्हू इन कोरोना में अची थो वञे उन्हनि जी फैसिलिटीज़ जेकॾहिं घर में मौजूदु आहे त उन्हनि खे होम आइसोलेशन जी एडवाइस कई थी वञे। उहे पंहिंजे घरनि में मौजूदु रहनि था, डॉक्टरनि जी टीमूं उन्हनि सां राब्ते में रहंदियूं आहिनि। जेकॾहिं को अहिड़ो क़िस्म जो केस अची थो वञे जेको कॉम्प्लिकेटेड हुजे थो त उनखे पोइ असां फिलफोर हैदराबाद या कराची रेफर था कयूं। जी नदीम रहमान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीम रहमान मेमण जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हुनजो चवणु हो त असां हिन वक़्तु बार बार कोशिशूं करे रहिया आहियूं, पाक फ़ौज जा जवाननि, रेंजर्स जे एहलकारनि, सिंध पुलिस आहे, ऐं उहे सभई गॾिजी करे असां उन्हनि खे ताक़ीद था कयूं त हुन ते जेका कोरोना जी लहर जेका अचे पई तमामु तेज़ी सां, हिन वक़्तु कोरोना जी सूरत हाल तमामु ख़राबु आहे, उन ते वधि खां वधि अमल कयो वञे। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे डिप्टी कमिश्नर टंडोलायर रशीद अहमद ज़रदारी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जनरली सूरत हाल छा आहे। हिन खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो त टंडोलायर मां हिन वक़्तु जॾहिं बि मालपेड़ियूं लॻनि थियूं, मेन रोड आहे, उते तमामु वॾे तइदाद में रश हुजे थी, उते को बि SOP ते अमल न पियो थिए। अहिड़ी तरह जेके शहर जा जेके मुख्य शॉपिंग सेंटर आहिनि या जेके बस अॾा आहिनि उते बि साॻी सूरत हाल तमामु घणी रश आहे ऐं उन ते अमल बिल्कुलु कोन पियो थिए। ऐं इंतिज़ामिया बार बार हिदायतूं करे थी, उन बावजूदि ख़बर न आहे छाजे करे माण्हू SOP ते अमल करण लाइ बिल्कुलु तयारी न आहिनि, एतिरे ताईं मास्क बि नथा पाइनि। डिप्टी कमिश्नर रशीद अहमद ज़रदारी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो छा चवणु आहे। रशीद अहमद ज़रदारी साहब, सभ खां पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे असांजे हिन प्रोग्राम में टाइम ॾिनो ऐं कोरोना जी सूरत हाल बाबति असीं तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु सर टंडोलायर में कोरोना जी जेका मजमूई सूरत हाल छा आहे, इंतिज़ामिया पारां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि। जेसिताईं कोरोना जो तालुक़ु आहे त तव्हां ॾिठो आहे त गुज़िश्ता साल खां वठी असांजी पूरी दुनिया, पूरो पाकिस्तान ऐं ज़ाहिरा ज़िलो टंडोलायर बि मुतासिर थियो। हिन वक़्त ताईं असां जेके टोटल 61,274 टेस्टूं कंडक्ट कयूं आहिनि, जंहिंमां 1992 माण्हू पॉज़िटिव निकिता। इन में अलाह जो वॾो इहो शुक्र आहे त घणनि खे अलामात कोन हुयूं ऐं उहे ठीकु थी विया। बाक़ी जिन कुझु खे अलामात हुयूं उन्हनि खे असां जेको आहे DHQ हॉस्पिटल में जिथे आइसोलेशन सेंटर ठाहियो उते असां उन्हनि जी बाक़ाइदा ट्रीटमेंट कई। पर हर पेशेंट सां असांजो रोज़ाने जी बुनियाद ते राब्तो रहियो जेसिताईं कि उहे नेगेटिव न थिया। जॾहिं वैक्सीन जो मरहलो शुरू थियो त असां DHQ में पहिरियां हिकिड़ो सेंटर ठाहियो, पोइ वरी 2 सेंटर असां वधाए। जीअं पहिरियां त असांखे इहे अहकामात हुआ त सिर्फ़ु हेल्थ वर्कर्स जी वैक्सीनेशन करणी आहे, पोइ 60 साल खां वॾी उमिरि वारनि जी, पोइ वरी 50 साल खां वॾी उमिरि वारी, ऐं हाणे 40 साल खां वॾी उमिरि ॼमार वारनि जे लाइ वैक्सीनेशन जो हुकुम आहे। त असां पंहिंजा सेंटर्स जेके आहिनि से वधाए 3 कया आहिनि ऐं हाणे असां इंशाअल्लाह ईद खां पोइ वरी इन्हनि सेंटर्स खे वधाईंदासीं ताकी असां वधि खां वधि माण्हुनि खे वैक्सीन करे सघूं। हेसिताईं असां जेको आहे 3,342 माण्हुनि खे वैक्सीन कयो आहे। असां वटि हिन वक़्तु जेके टंडोलायर में पॉज़िटिव एक्टिव केसिस आहिनि उहे 81 आहिनि ऐं उहे अल्हम्दुलिल्लाह सभु बग़ैर अलामात जे आहिनि, उन में को सीवियर केस कोन्हे। ऐं हिन सॼी वबा जे दौरान असां वटि टोटल जेके आहिनि से 15 अमवात थियूं हुयूं, जंहिंमें 6 कराची में, 6 हैदराबाद में ऐं 3 टंडोलायर में। पर छाकाणि त उहे सभु हुआ टंडोलायर वासी, इन करे उन्हनि जी तदफ़ीन SOP तहत हिते थी। ऐं हिन वक़्तु असां वटि जेको ओवरऑल रेशो आहे 2 खां 3% जे विच में आहे। ऐं जेके SOPs आहिनि उन्हनि ते असां सख़्ती सां अमल दरामद करायो आहे ऐं इन करे अल्हम्दुलिल्लाह टंडोलायर में सूरत हाल काफ़ी बहितर रही आहे। पर हाणे जेका ही 3 लहर आहे उन में असांखे वधीक एहतियात जी ज़रूरत आहे, छाकाणि त हिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा वायरस पंहिंजो शिकिलियूं मटाए मुख़्तलिफ़ फॉर्म्स में पिया अचनि। इन करे असां वैक्सीनेशन खे बि वधायो आहे, प्लस SOP में पाक फ़ौज ऐं असांजी डिस्ट्रिक्ट पुलिस रेंजर्स इहे गॾिजी असांजा असिस्टेंट कमिश्नर्स उहे बाज़ारनि में निकिरनि था। रमज़ान जो मुबारक महीनो आहे, उते रमज़ान जी ख़रीदारी सां गॾोगॾु रेट कंट्रोल सां गॾोगॾु SOP ते सख़्ती सां अमल दरामद कराइनि था। बाक़ी जेके ईंदड़ 8 खां 16 मई ताईं वारा ॾींहं आहिनि ईद जूं, जंहिंमें छुटियूं आहिनि, उन में अञा बि असांखे सख़्तु जेको आहे निगरानी करणी पवंदी SOPs जे हवाले सां, जीअं असां इन वबा खे वधीक फैलिजण खां रोकियूं ऐं पंहिंजे ज़िले टंडोलायर खे कोरोना वबा खां महफ़ूज़ रखूं। असांजी दुआ आहे अल्लाह ताला असांजे
सूबे खे, असांजे ज़िले खे, असांजे मुल्क खे, पूरी दुनिया खे हिन वबा खां महफ़ूज़ करे। तव्हांजी वॾी महिरबानी जी। नाज़रीन, हिन वक़्तु डिप्टी कमिश्नर टंडोलायर रशीद अहमद ज़रदारी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिन जो चवणो त असां पंहिंजे तरफ़ां फुल कोशिशूं करे रहिया आहियूं। कोरोना जी जेका वबा आई आहे ऐं उन में ख़ासि तौर ते हींअर ईद जो टाइम आहे, उन में अञा असांखे वधीक सख़्ती करणी पवंदी। इहो त असीं वाक़ई मञूं था, जॾहिं खां जेका आर्मी हिते पहुती आहे उन खां पोइ कुझु न कुझु जेका सख़्ती थी आहे ऐं कुझु न कुझु माण्हुनि खे कुझु अहसासु थियो। मगर हिन खां पहिरीं बार बार सिंध हुकूमत हिदायतूं ॾिनियूं आहिनि, बाक़ाइदे ज़िले इंतिज़ामिया हिदायतूं ॾिनियूं आहिनि। ख़बर न छा आहे माण्हुनि खे उन ते SOP ते अमल नथा कनि। बार बार इंतिज़ामिया हर जॻह ते कोन थी पहुची सघे। ख़ासि तौर ते ॿाहिराड़ियुनि जा जेके शहर आहिनि उहो बि असीं ॾिसूं पिया त माण्हुनि खे को बि जेको आहे पंहिंजो ई ख़्यालु कोन्हे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु कोन्हे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदा। जी नाज़रीन, नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर हुयूं। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त असां सां गॾु जेको डॉक्टर लेखराज राठौड़ जेको आहे जनरल सर्जन, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणो आहे। डॉक्टर साहब, तव्हां इहो ॿुधाइजो कोरोना जी जेका टी लहर आहे ऐं उहो सिहत खाते पारां कोरोना खां बचाव लाइ इलाज लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? सेकंड जेको लहर आहे हुन खां वधीक जेको आहे सो थोरी डेंजरस आहे। हिन जे हिसाब सां त हिन में जेको आहे फस्ट या सेकंड लहर में जेको फैटलिटी रेट जेको आहे उहो हिन कोविड वायरस जो जेको थर्ड लेयर में आहे जेको वे में थिए पियो उहो थोरो वधीक आहे। हाणे जेकॾहिं असीं सिहत खाते जे कयल जो क़दमनि जो असीं पंहिंजे डिस्ट्रिक्ट जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट में ॾिसो कोरोना वायरस हिकिड़ी जेको आहे सो जानलेवा बीमारी आहे। ठीकु आहे, हाणे हिन खे बीमारी खां बचण जा कुझु मेन जेके आहिनि जेके बचाई सघे थो पंहिंजो पाण खे बीमारी खां, हुन में मेन सभ खां पहिरीं हूंदो आहे SOPs बि असांखां फॉलो करणु। SOPs जंहिंमें सोशल डिस्टेंस रखणु, जंहिंमें मास्क पाइणु, जंहिंमें अगरि माण्हू ॿाहिरि निकिरे थो पंहिंजो जेको आहे सो बार बार पंहिंजनि हथनि खे 10 सेकंड खां वॉश करणु या सैनिटाइज़र जो इस्तेमालु, इहो आहे। सिहत खाते पारां असांजे मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट में हिन जे रोकण लाइ तक़रीबन 2 वैक्सीनेशन सेंटर खुलियल आहिनि, जंहिंमें हिकिड़ो न्यू डिस्ट्रिक्ट जेको असांजी हेडक्वाटर हॉस्पिटल हुते आहे, ॿियो सिविल हॉस्पिटल में आहे। ऐं हाणे वधीक ॿिया जेके बि असांजी PPI सेंटर आहिनि पूरे डिस्ट्रिक्ट पूरे में, हुननि में जल्द वैक्सीनेशन शुरू थी वेंदी। असांजी इहे ई आवाम खां इहो ई हूंदी गुज़ारिश त बराए महिरबानी पहिरीं नंबर ते हिन कोरोना खां सिर्फ़ु बची सघिजे थो SOPs फॉलो कयूं। ॿियो नंबर जेको आहे इहो असीं जेको 40 खां मथे जी हींअर सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां फ्री ऑफ कास्ट वैक्सीन लॻे पई। जिते जिते अव्हांजे वेझड़ाई में वैक्सीनेशन सेंटर आहिनि हुते वञी महिरबानी करे इहो ई असीं इल्तिजा कंदासीं त वैक्सीन लॻारायो, पंहिंजो पाण खे जेको कोरोना खां वैक्सीन लॻाइण खां पंहिंजो पाण खे असीं बचाए सघूं था। ॿियो आहे त असीं जेतिरो मैक्सिमम थी सघे असां पंहिंजो पाण खे SOPs फॉलो कयूं। असल में थिए ई थो त सिहत खातो पंहिंजा जेको आहे सो जेको कमु जेको उहो त करे थो, लेकिन जेके असीं आवाम पाण जे असीं माण्हू पाण जेकॾहिं असीं SOPs न फॉलो कंदासीं त उहो जेको सिहत खातो कुझु करे कोन सघंदो, हुनजा जेके क़दम नाजाइज़। ॿी ॻाल्हि इहा आहे त अलाह न करे असल में हाणे असां वटि टेस्टिंग कोरोना जी टेस्टिंग तमामु घणी थिए पई डिस्ट्रिक्ट में। न न्यू DH हॉस्पिटल में या डिस्ट्रिक्ट हेल्थ DH साहिब जी टीमूं ठहियल आहिनि, उहे टेस्टूं वधीक कनि पियूं। हाणे असांजी इल्तिजा इहा आहे त असांजे माण्हुनि में ख़ौफ़ थोरो वधीक आहे, माण्हू टेस्टूं घटि कराइनि था। त असीं इहो ई रिक्वेस्ट कंदा आहियूं कंहिं माण्हू खे अगरि बुखार या साह में तकलीफ़ या साह में मुंझ या को बि अहिड़ी साह जी तकलीफ़ थिए थी, हुनखे बिला झिझक पंहिंजे नियर सेंटर में वञी कोरोना जी टेस्ट करणु खपे। माण्हुनि खे थिए ई तो ख़ौफ़ आहे त कोरोना टेस्ट थी वेंदी त पोइ असांजो हीअ थी वेंदो, असांखे ज़ोरी वठी वेंदा आइसो। लेकिन मुंहिंजी इहो ई हूंदी गुज़ारिश असांजी आम पब्लिक खे त जेतिरी वधि में वधि असीं कोरोना जो डायग्नोसिस कंदासीं, डायग्नोसिस सिर्फ़ु टेस्ट PCR जे ज़रिए थी सघे त उहो फ्री ऑफ कास्ट असांजे डिस्ट्रिक्ट में रेडीली अवेलेबल आहे। जेतिरी वधीक असीं टेस्ट कंदासीं ओतिरो वधीक असांखे रिज़ल्ट साम्हूं ईंदा त छा सूरत आहे असांजे ज़िले में कोरोना जी। डॉक्टर साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो ज़िले जे सरकारी तोड़े निजी मेडिकल सेंटर में जेके कोरोना जे मरीज़नि लाइ कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं छा हुते वेंटिलेटर या ऑक्सीजन जी का सहूलियत आहे या न? जी बिल्कुलु, असांजे डिविज़नल हेडक्वाटर आहे मीरपुर ख़ासि में, जंहिंमें अमरकोट डिस्ट्रिक्ट आहे, थरपारकर आहे, मीरपुर ख़ासि मां। बदकिस्मती असां वटि मेन शइ त असां वटि जेको वेंटिलेटर जेको ICU जा बेड जेके खपनि था उहो असांजे डिस्ट्रिक्ट में कोन्हनि।
असां वटि छा आहे हिते न्यू DHQ में आइसोलेशन सेंटर ठाहियल आहे DHQ साहिब जी तरफ़ां। सिविल हॉस्पिटल में असां वटि आइसोलेशन सेंटर ठहियलु आहे। हुन में असां वटि जेको मिनिमल सिम्टम्स सां गॾु पेशेंट हुजे त जंहिंखे ऑक्सीजन जी ज़रूरत आहे, जंहिंखे IV एंटीबायोटिक जी ज़रूरत आहे, हुनखे असीं हिते ॾेई सघूं था, दाख़िल कयूं था। लेकिन अगरि जेको पेशेंट वधीक सीरियस अचे थो, जंहिंजी ऑक्सीजन घटि आहे, ऑक्सीजन घटि मतिलबु 90% खां घटि ऑक्सीजन आहे, हुनखे साह खणण जी मसनूई मशीन जी ज़रूरत पए, की जंहिंखे असीं वेंटिलेटर चऊं था, उहो असांजे ज़िले में कोई कोन्हे, मतिलबु न आहिनि। इवन प्राइवेट में बि किथे कोन्हे, डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो प्राइवेट में कोन्हे। त असां जेको आहे सो इन जे करे रिफर कयूं था अॻे हैदराबाद पेशेंट, त हिते वेंटिलेटरी सर्विस मौजूदु कोन्हे। कोरोना जी जेका लहर आहे उन में कहिड़ियूं इलामतूं थियनि थियूं ऐं ज़िले में मजमूई सूरत हाल हिन वक़्तु कोरोना जे हवाले सां छा? अच्छा, हाणे कोरोना जा सिम्टम हिन जा दुनिया में या असां वटि हिन जा मुख़्तलिफ़ सिम्टम थी सघनि था। कोरोना में खंघ, नज़लो, ज़ुकाम, बुखार बि थिए थो, लेकिन इन खां अलावा ॿियूं बि, छो त कोरोना बीमारी में थिए ई थो त असांजे खून में जेके आहे न, जंहिंमें जिमण जी, जंहिंखे असीं अंग्रेज़ी में मेडिकल टर्मिनोलॉजी में थ्रोम्बोसिस चवंदा, जिमण जी सलाहियत वधी वेंदी आहे। हाणे जेकॾहिं खून जी रग में किथे हार्ट अटैक बि कोरोना जे करे थी सघे थो। फालिज, दिमाग़ जी खून जी रग बंदि थियण में असीं फालिज जंहिंखे चऊं था, उहो बि कोरोना जे मरीज़ खे थी सघे थो। त कोरोना जे मरीज़ जी प्रेज़ेंटेशन जेको चऊं था एमरजेंसी में अचण जी, हर मरीज़ जी डिफरेंट आहे। त बराए महिरबानी अॼुकल्ह जेकॾहिं कंहिं पेशेंट खे को बि रिसेंट को सिम्टम थिए थो, त हुनखे असांखे जेको आहे सो टेस्ट करणु ज़रूरी आहे। टेस्ट जेतिरी वधीक असीं कराईंदासीं, ओतिरो ई असांखे जेको हुनजी पखेड़, मेन शइ हूंदी आहे कोरोना में, कि असीं पखेड़ रोकूं। पखेड़ जॾहिं रोकंदासीं जॾहिं असांजे पॉज़िटिव केस जी ख़बर पवंदी, ऐं उहो जेकॾहिं ख़बर पए थी त हुनजो कॉन्टेक्ट किथां थियो आहे, हुनखे असीं आइसोलेट कयूं। महिरबानी करे असांखे जेको ॿुधायल SOPs ते अमल कयूं। असांजे हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां जारी पंहिंजा जो कोरोना सेंटर्स आहिनि, उते असीं पंहिंजो जेको आहे सो चेकअप करायूं। इहो शयूं असीं पाण खे। जी डॉक्टर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जी नाज़रीन, डॉक्टर लेखराज राठौड़ जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। ऐं अहिड़े तरीक़े सां डिप्टी कमिश्नर सलामत मेमण, उन खां अलावा डिप्टी कमिश्नर नदीम रहमान मेमण जेको उमरकोट जो डिप्टी कमिश्नर हो, अहिड़ी तरह टंडो लहर जो जेको डिप्टी कमिश्नर हो रशीद अहमद ज़रदारी, या जेको डॉक्टर लेखराज राठौड़, उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि जो चवणो त असां बार बार कोशिशूं करे रहिया आहियूं, बार बार हिननि खां मुतालबो करे रहिया आहियूं त महिरबानी करे SOP खे फॉलोअप करियो, SOP ते अमल करियो। जेसि ताईं अमल न थींदो तेसि ताईं कोरोना तमामु तेज़ी सां जेका लहर, जेका हींअर टी लहर आहे, तमामु तेज़ी सां पकड़िजे पई। हिननि इहो चवणो हो त आवाम खे घुरिजे त कोरोना वायरस जेको तमामु तेज़ी सां जेको पकड़िजे पियो, उन ते वधि में वधि SOP ते फॉलोअप कयो वञे। ऐं जीअं का तबियत ख़राबु थिए फौरी तौर ते उते बराबरि में वञी इस्पताल में वञी टेस्टूं कराए वञनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।